अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जहिड़ी शख़्सियत जो नालो वठण बि पसंदि नथी करियां, पर इलाज ज़रूरी हुजे त बीमारीअ जो नालो वठणु ज़रूरी आहे। पाकिस्तान में कोरोना खां अॻु PTI जी सूरत में बीमारी अची चुकी हुई। उहा मास्क पाइण सां न पर खणी उछलाए फिटो करण सां ख़तमु थींदी। गिलगित जे इलाइक़े गोबस में चूंड जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान ऐं संदसि साथी जॾहिं बि ॻाल्हाइनि था त रुॻो गिलाज़त निकिरे थी। जंहिं हुकूमत जो जहाज़ ॿुॾंदो हुजे उन्हीअ में केर बि सवार न थींदो। एहतिसाब जो ॾिहाड़ो अचण वारो आहे, अवाम खे हिन नाअहल हुकूमत जो एहतिसाब करणो पवंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असीं न रुॻो गिलगित बल्तिस्तान पर वफ़ाक़ में बि हुकूमत ठाहींदासीं। गिलगित बल्तिस्तान सूबो असांजे मंशूर जो हिसो आहे। नगर में चूंड मेड़ाके खे ख़िताब कंदे बिलावल चयो त असीं हक़ु खसण न पर हक़ु ॾियण आया आहियूं। सिलेक्टेड हुकूमत गिलगित खे 2 सालनि में हिकु बि मनसूबो नाहे ॾिनो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारीअ पर्चीअ ते सियासत कई ऐं पर्चीअ ते सूबा न आहिनि ठहंदा। नवाज़ शरीफ़ पुछे थो त मूंखे छो कढियो वियो, खेसि ॿुधाइणु चाहियां थो त अव्हांखे चोरी ऐं धाड़े ते कढियो वियो। गिलगित जे इलाइक़े खेपरो में जलसे खे ख़िताब कंदे हुन चयो त सभ खां वधीक गुरबत सिंध में आहे। कराची गंद जो ढेर बणिजी वियो आहे। थर में सभ खां वधीक ॿारनि जूं फौतगियूं थियनि थियूं। अहिड़ी कारकर्दगीअ वारा गिलगित में छा कंदा। तब्दीली सरकार महांगाईअ में सड़ंदड़ अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली किराए छॾी। फी यूनिट 48 पैसा महांगो। नेपरा मूजिबि अगस्त महीने जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जे मुद्दे में सार्फिन खां नवंबर में वाधू गाड़ी कई वेंदी। फ़ैसिलो के इलेक्ट्रिक सार्फिन ते लागू न हूंदो। मुस्लिम लीग नून जो कैप्टन रिटायर्ड सफ़दर कोरोना वायरस जो शिकार। गिलगित बल्तिस्तान जी चूंड मुहिम ते निकितल पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मा काहिरा जी कोरोना रिपोर्ट बि पॉज़िटिव अची वई। नून लीग जे तर्जुमान मूजिबि गिलगित में चूंड मुहिम दौरान कैप्टन सफ़दर खे बुखार ऐं ज़ुकाम जी शिकायत ते कोरोना टेस्ट कराई, जेका पॉज़िटिव आई। इलाज लाइ लाहौर अस्पताल मुंतक़िल। PP अॻवान कमर ज़मा काहिरा बि कोरोना मुस्बत अचण खां पोइ वापसि इस्लामाबाद पहुची पाण खे क्वारंटीन करे छॾियो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।